वालेकुम दोस्तों, ही मदई टाउन जो वो इलाइक़ो जैसे पेरस सॾियो वेंदो आहे, लबे मेहरान चौक। उते ताज़ो हालिया जेका टाउन तरफ़ां हीअ ग्रीनरी सीनरी भी ठाही वई आहे, लाइटूं लॻायूं वयूं आहिनि, पेवर ब्लॉक लॻल आहे। राति हिकिड़ो मामूली मींहुं पियो आहे। मां तव्हांखे ॾसां त हीअ ॾेखारियां त हीअ पेवर ब्लॉक आहे। हीअ पेवर ब्लॉक जी हालत आहे, मींहुं पियो आहे, पाणी पियो आहे। हीअ पाणी तव्हां ॾिसो, पेवर ब्लॉक खे उखेड़े सिरां त हूअं ई तव्हां ॾिसंदव त ॿ टुकर लॻियूं पियूं आहिनि, पर मज़ीद पाणी जे करे हिते राताकूं बीठो आहे, निकिरी न सघियो आहे। तव्हां ॾिसो पाणी त इहो पेवर ब्लॉक खे हाणे मोकारो करे छॾींदो। सॼो सरकारी ख़र्चु ई माना जेको आहे न उहो बेलाभ मुंहिंजे ख़्याल में थी वेंदो। न सिर्फ़ु मां हिन जेको आहे जेकॾहिं असां लाड़काणे तरफ़ हलूं त हीउ सॼो पासो आहे, वरी मां सेम इन जो वरी तव्हांखे हिन परे पासे ॾे बि वठी थो वञा त उते बि तव्हांखे एतिरो पाणी नज़र ईंदो। हे पेवर ब्लॉक हाणे ताज़ो लॻो आहे। पेवर ब्लॉक खे जेकॾहिं हमवार ठाहियो वञे, तरतीब सां ठाहियो वञे, उनजो नेकाल बि त कढणो आहे न। पाणी काॾे वञे, सुराख त निकिरनि, पाणी जेको आहे वेंदो काॾे पेवर ब्लॉक आहे। पेवर ब्लॉक जो हाणे नाले जे पासे ॾांहुं जेको हिसो आहे उहो मथे आहे, वरी हेॾे जेको आहे तो इहो पासो वरी हेठि आहे। नाली वारे पासे ॾांहुं पासो मथे आहे। हालांकि हिनखे अहिड़े तरीक़े सां हमवार कयो वञे तव्हां त हिन जी मथाऊं पासो जेको आहे विच हुजे ऐं साइडियूं जेके आहिनि हिन जूं लाहरियूं हुजनि था त पाणी जेको आहे बरसाति जो ओॾे निकिरी वञे। भाऊ तव्हांखे ॿिए पासे ॾे वठी आयो आहियां। हाणे तव्हां ॾिसो त ॿियो पासो बि तव्हांखे हैरत जी ॻाल्हि ॿुधायां त ॼाणी वाणी माना तबाही आणा, ॿियो कुझु बि कोन्हे को। हाणे पाणी हे सीनरी ग्रीनरी ॿियो पासो जेको मां तव्हां ॾे वठी आयो आहियां, लबे मेहरान चौक ते मां बीठो आहियां। हे ताज़ो जेका टाउन जे तरफ़ां हिकिड़ो तोहफ़ो मदई जी टाउन खे ॾिनो वियो आहे जेको, त हे जेको आहे तो हे पाणी जेको आहे तो किनारे सां मुसलसल बीठो आहे, दरिया बणियो बीठो आहे। ऐं हाणे हे पेवर ब्लॉक जेको लॻल आहे, इहे न त हिते हिन जी नाली ठही पई आहे। हिन पासे ॾांहुं बि ॿ ई पासा नाली आहे। हे नाली आहे, नेकर आहे, हे सॼो पाणी ॾे वेंदो। हाणे हेॾां जेको आहे मथां ई आहे, वरी होॾे हेठां ई आहे। हाणे इहो पाणी निकिरंदो कीअं भाऊ? ईअं छो न थींदो? हिते ठीको ई नथा ॾियनि कंहिंखे। ॾियनि बि था त टाउन जा अरबे रुपयनि जा ठीका हुजनि या ॿिया ठीका हुजनि, या खणंदई पाण या वरी ॾींदई जेको आहे पंहिंजनि। छो त कमु त हिननि खे खपे ई न नी। कमु जेको आहे कम वारो माण्हू त अलाए छो कंहिंखे वणे कोन थो। मां तव्हांखे ॿुधायां त पोइ इहो ई हशर थींदो भाऊ। असां टाउन चेयरमैन नजफ़ ख़ान कमारियो साहिब खे मुअदबाना अपील कंदासीं त तव्हां इन्हनि जेके न इहे जेके तव्हां ठीका जेके नवां हिते अलड़ ठेकेदार उन्हनि खे तव्हां रिस्पॉन्स ॾियो था, उन्हनि खे ठीका ॾियो था, उन्हनि खे कमु ॾियो था, उन्हनि जा कम हे ई अथव। त हाणे अंधो बि सम्झी वञे त हिन पेवर ब्लॉक जो हे पासो अंदरियूं जेको विचूं पासो हूंदो आहे उहो रोड हुजे या पेवर ब्लॉक हुजे उहो मथे हूंदो आहे विचूं पासो, ऐं साइडियूं हेठि हूंदियूं आहिनि। तव्हां त इहो बरसाति में पाणी जेको आहे तो या ॿियो कोई अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि हुजे त उहो पाणी जेको आहे निकिरे। नाला बि आहिनि ॿिन्ही पासनि ॾांहुं रोड खे नालो आहे, ऐं उहो जेको आहे तंहिंजे बावजूद बि हीअ हालत कई वई आहे। ऐं इन जी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु वजह इहा ई आहे त ठेकेदार पैसे जा पुजारी कम सां टके जी बि उनजी दिलचस्पी या ॼाण न आहे। इन क़िस्म जे ठेकेदारनि खे जेको आहे तव्हां अवलियत ॾींदव त पोइ अदा शहर जो हे ई असरु नज़र थींदो। अञा 6 महीना बि न थिया आहिनि। अरे 6 महीननि में पहिरियों दफ़ो बरसाति पई आहे हीअ जो तव्हांखे मां हे हशर ॾेखारियां थो, ऐं उहा बि मामूली बरसाति। हिते कोई सुठा ठेकेदार खणी अचो जेके शहर सां आवाम सां मुहबत रखनि, भले या कमीशन बि हले, उहा कॾहिं बंदि न थी आहे न थींदी, पर कुझु न कुझु कम बि त थिए न। हे मां तव्हांखे ईअं न हिते टुकड़ा जेके ॾेखारियां थो बसि इहे ई न आहे, पूरे पेवर ब्लॉक जे टुकर टुकर ते हे पाणीअ जा तलाउ बीठा आहिनि। किथे पासनि में, किथे विच ते, किथे ॿिए पासे।